بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. هي बहु दर्स जेको असांजो आहे तअम्मुलात क़ुरानिया जेको अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे त क़ुर खे ॾिसो ऐं पढ़ो ऐं तदब्बुर कयो, क़ुर खे सम्झो, सोचे सम्झे पढ़ो, दिलि सां पढ़ो। अल्लाह ताला चए थो सूरत मुहम्मद अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह जे क़ुर खे सोचे सम्झे दिलि सां कोन था पढ़नि, तदब्बुर कोन था कनि, जा उन्हनि जे दिलनि ते ताला लॻियल आहिनि। वरी ॿी जॻह ते अल्लाह ताला सूरत निसा में अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। अल्लाह चए थो हिन क़ुर खे पढ़ी ऐं सम्झनि छो नथा, जे ही को अल्लाह कसम मुंहिंजे तरफ़ां, अल्लाह चए थो मुंहिंजे तरफ़ां जे न हुजे हा, के मख़लूक जो हुजे हा त उन में तमामु तहारुद हुजे हा ऐं उहो सही न हुजे हा, ग़लती हुजनि हा। ॿी जॻह ते सूरत अल-मुमिनून में इहो मथी आहे त सूरत निसा ही अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल। अल्लाह से हिते चए थो सूरत अल-मुमिनून में अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल, छा हिन कलाम खे नथा सोचे सम्झे पढ़नि। अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अल-अव्वलीन, छा था सम्झनि त ही अॻियनि ते कोन लथो अहिड़ो मुंहिंजे तरफ़ां त हिन ॾे नसीहतूं, हिन ॾे कलाम कोन आयो छा। त इहो अल्लाह जो असांखे सिर्फ़ु सभु जेकी चवणु आहे त क़ुर पढ़ो, क़ुर सम्झो, क़ुर जो तदब्बुर कयो। इहो असांखे इहे जेको अॼु इंशा अल्लाह पढ़ूं था, हीअ 34 हल्को आहे, आदत 34 आहे। 34 ते असीं अॼु थोरो सर्च कंदासीं अल्लाह जे कलाम में, कुझु चंद आयतुनि में अॼु कहिड़ियूं आयतूं असां वटि आहिनि जंहिंमां असीं थोरो पढ़ी ऐं हुन ते थोरो सोच रखंदासीं ऐं सर्च कंदासीं त ॾिसूं त अल्लाह ताला असांखे छा चयो 1400 साल। सूरत अल-कहफ 15 सिपारो अल्लाह ताला चए थो वइद अतज़लतुमूहुम वमा यअबुदून इल्लाह फ़अू इलल कहफ यंशुर लकुम रब्बुकुम मिन रहमतिही वहय्यि लकुम मिन अमरिकुम मिरफ़क़ा। अल्लाह ताला सूरत अल-कहफ जी जेके कहफ में नौजवान काफ़िरनि खां भॼी आया ऐं हिकिड़े जबल जे सुराख में लिकी वेठा ऐं उते अलाह खां पनाह वतनि त असीं उते वेही ऐं अलाह जी इबादत कयूं, छो जो असांखे फेराए न छॾनि असांखे दीन खां, तंहिंजे करे उते अची पनाह वतनि। अलाह साईं चए थो उन्हनि जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, यंशुर लकुम रब्बुकुम मिन रहमतिही, हिते जबल जे सुराख में बि तव्हांखे अलाह जी रहमत तव्हांखे पहुचंदी। त अलाह साईं हिते पोइ चए थो वतर शम्स इज़ा तलअत तज़ावर अन कहफिहिम ज़ातल यमीन, जे हुन जबल में जेको सुराख हो त शमाली पासे चए थो अल्लाह ताला चए थो त हुननि खे सिज जेको अचे लॻंदो, सुम्ही पिया हूंदा थकण में जबल मथे चढ़ी, त वतर शम्स ॾिस त उस जंहिंमहिल हुननि खे अंदरि हुननि जे सुराख जबल में गार में उते अचे हुननि खे तपाईंदी हुई, तपाईंदी तफ़श थींदी गरमाश। त अल्लाह ताला चए वतर शम्स तलअत तज़ावर अन कहफिहिम, सिज ईअं तव्हां हुनखे मिलंदो जीअं ॾिस रुगो ॾेखारींदियूं आहिनि, थोरी गरमाइश थींदी आहिनि। कहफिहिम ज़ातल यमीन साॼे पासे, वाइदा ग़ुरबत ऐं जेॾीमहिल ग़ुरूब जेॾीमहिल लहण थींदी ओलह पासे लहंदी, जेॾीमहिल लहण जो टाइम उन जो थींदो, अल्लाह ताला चए थो जे ग़ुरूब जे टाइम लहण जो थींदो वाइदा ग़ुरबत तुक़रिदुहुम ज़ात शिमाल, सुता पिया हूंदा कहफ में त जेॾीमहिल लहण टाइम ते त वरी खाॿे पासे हुननि खे सिज जो तओ ईंदो हो, वहुम फी फजवतिन मिन, त उहे अंदरि थोरो छांव अंदरि आहिनि पर सिज उन्हनि खे सुबुह जो बि ऐं शाम जो बि उन्हनि खे लॻंदो। ज़ालिक मिन आयातिल्लाह, हाणे अल्लाह साईं चए थो हीउ हिकिड़ो मुंहिंजे तरफ़ां मौजिज़ो आहे। कहिड़ो असांखे मौजिज़ो आहे हिते असांजो इन्हनि जे ॾिसूं। अल्लाह साईं चए ज़ालिक मिन आयातिल्लाह मन यहदिहिल्लाह फहुवल मुहतद वमन युضलिल फलन तजिद लहू वलिय्यन मुर्शिदा। अल्लाह साईं चए थो हीउ हिकिड़ो मुंहिंजो मौजिज़ो आहे, मुंहिंजे तरफ़ां हीउ हिकिड़ो तव्हां ॾे मौजिज़ो वॾो आहे, पर हिन खे ॾिसणु चए थो त हीउ मौजिज़ो आहे मुंहिंजे तरफ़ां। मन यहदिहिल्लाह, अल्लाह साईं जंहिंखे हिदायत ॾिए त उहो सम्झे, फहुवल मुहतद, जंहिंखे अल्लाह साईं हिदायत ॾिए त उहो हिदायत वारो आहे। वमन युضलिल, ऐं जंहिंखे दलाल में गुमराह में मोकिले थो छॾे त उहो छा सम्झंदो, उहो छा सम्झंदो, दुलिलु फलन तजिद लहू वलिय्यन मुर्शिदा, उन जे लाइ कहिड़ो वली हूंदो जो उनखे हिदायत ॾेई सघंदो। छा बि खणी करे कहिड़नि बुज़ुर्गनि ॾे वञे, कहिड़नि वलियुनि ॾे वञे, अल्लाह साईं जेॾीमहिल हिदायत नथो ॾिए ऐं इंसान जेॾीमहिल अल्लाह खां नथो घुरे हिदायत, अल्लाह साईं नथो चाहे हुनखे हिदायत ॾियणु, त हुनखे हिदायत ॾियण वारो केर बि न आहे। वलियन मुर्शिदा, केर बि हुनखे न मिलंदो। त इहो ॾिसणो अल्लाह साईं असांखे हिते छा थो चए, अल्लाह चए थो त हिते मौजिज़ो आहे मुंहिंजो। हाणे अल्लाह साईं हिते अॻिते छा थो चए इन आयत में, वतहसबुहुम ऐक़ादम वहुम रुक़ूद,
तूं उन्हनि खे ॾिसंदे त चवंदे त जागनि बि था। अलाह साईं चए थो वहम रुकूद, निंड में आहिनि। पोइ अॻिते छा थो नुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल। अलाह साईं चए थो मां हिननि खे केॾी महिल निंड हूंदे लेटायां थो साॼे पासे, केॾी महिल खाॿे पासे, साॼे पासे लेटायां थो, केॾी महिल खाॿे पासे, ज़ात शिमाल। वखलबुहुम बासितुन ज़राए, ऐं कुतो जेको आहे उहो सिधो टंगू अॻियां कयो वेठो आहे, सुतो पियो आहे, उहो बि बिल वसील। लव तलात अलैहिम लवल्लैत मिनहुम फ़िरार वलमुलैत मिनहुम रुअबा। केर बि उन्हनि खे ॾिसंदो, छो जो 300 साल ऐं कुझु निंड में हा। त ॾिसो हींअर माण्हू हिकिड़ो ॾींहुं या 2 ॾींहं या 3 ॾींहं सुम्हे थो त छा हुनजी शिकिल मटिजी थी वञे, छा हुनजो मंज़र थी थो वञे, वार जा जान सख़्त थी वञे। पर अलाह साईं चए थो केरु हिननि खे जे ॾिसंदो डिॼी वेंदो, छो जो 300 साल ऐं कुझु हिननि खे अलाह साईं सुम्हारे छॾियो इन कार में, ऐं उते ईअं जहिड़ा जीअं हुआ ईअं रहिया। सो अलाह साईं चए थो हीउ मौजिज़ो आहे मुंहिंजे तरफ़ां। ऐं असांजो अॼु जेको इनशा सर्च कयूं था, हिते अॼु गुफ़्तगू कयूं था ऐं कोशिशि कयूं था त उन्हनि मां इन मां को मौजिज़ो कहिड़ो थो निकिरे। असीं इन मां जेके अलाह साईं चए थो तव्हां हिन में ॾिसो, हिन में सोचो त हिन में मौजिज़ा कहिड़ा आहिनि ऐं छा आहिनि, उहे ॾिसो, उन खे सम्झो त उहो कहिड़ो मौजिज़ो आहे। त अलाह साईं हिते जुम्मन चए थो वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन। अलाह साईं चए थो मां हिननि खे जे सुता पिया आहिनि ही लाॻी थो, पर हिननि खे मां लेटायां थो साॼे पासे, केॾी महिल खाॿे पासे। इहो अलाह ताला नुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल। जेको बि क़ुर पढ़ंदो त छा सम्झंदो त हिन में कहिड़ो मौजिज़ो आहे। माण्हू सुतो पियो आहे, असां निंड में बि लेटूं था, पर अलाह साईं असांखे मथां चए थो त हीअ आयत आहे, हीउ मौजिज़ो आहे, तव्हां हिन खे थोरे सोचे सम्झे ऐं हिन खे सम्झो। हाणे ॾिसो न 1400 साल गुज़री विया आहिनि त उलमा जे तफ़सीर सिर्फ़ु उन्हनि इहो किसे जो यानी सॼो किसो क़ुर जो आंदो, जेके भॼी विया, कंहिं माण्हू खां भॼी विया, कहिड़े बादशाह ज़ालिम खां भॼी विया, उहो हिननि ज़िक्र कयो। पर इहो जेके आयतूं जिते चवनि था त हिननि खे अलाह साईं लेटाए पियो साॼे पासे खाॿे पासे, 300 साल सुता, 300 साल ऐं कुझु महीना, कुझु साल। त इहो एतिरो टाइम इंसानु सुम्हण खां बि त हीउ त इंसानु तबाह थी थो वञे, ख़तमु थी थो वञे। पर इहे कीअं बची विया अलाह जे कुदरत सां। अलाह साईं हिननि खे ज़िंदा रहायो, वरी निकिता उन जबल मां, वरी वञी पंहिंजो शहर ॾे लही विया त सभु दुनिया मटिजी वई, बादशाह मटिजी विया, हिननि खे जेके पैसा उहे ॿिया पुराणा टाइम ख़तमु थी विया। सो इहो किसो इनशा मौक़े में इंसान आणींदासीं। असांजो मक़सदु आहे अॼु हिकिड़ी इन आयत वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल, इन जो असीं कोशिशि कयोसीं त इन जा ॾिसूं, किताब खोलियासीं, ॾिठोसीं त आलिम छा था चवनि, मुफ़सरीन छा था चवनि, साइंसदान छा था चवनि, त अजीब शयुनि ते असीं पहुतासीं। अलाह साईं त असांखे 1400 साल अॻे ॿुधाए छॾियो त हीउ हिननि खे मां जेॾी सुम्हारियो जिते हुन जबल जे सुराख में, त हिननि खे मां साॼे पासे खाॿे पासे उस बि आणींदो हुउसि त उहो बि अचे न, त वरी पासो वाराईंदा हुआ, वरी खाॿे पासे लहंदे टाइम उस ईंदी आहिनि त वरी थोरो ई वरी ॿिए पासे लेटंदा हुआ। हाणे इन में असां जंहिंमहिल सर्च कयूं था त ॾिसूं था त हींअर हिन टाइम ते तक़रीबन 45 साल खनि अॻ में डॉक्टर जेके आहिनि ग़ैर मुस्लिम, उन्हनि इक्तिशाफ़ छा कयो, उन्हनि चयो त असांखे हिकिड़ी इहा शइ अची वई आहे त इंसानु जेको हिकिड़े पासे सुम्हे थो, साॼे पासे सुम्हे या पुठीअ ते सुम्हे या खाॿे पासे सुम्हे या पेट ते सुम्हे, जंहिं पासे बि सुम्हंदो न त 5-6 कलाकनि खां पोइ उहो पासे जो रॻूं जेके चमड़ी जे हेठां आहिनि उहे सभु मरी थी वञनि, सुकी थी वञनि, वज़न ते ज़ोर ते, ऐं उन में खून नथो हली सघे इहो खून। उहो डॉक्टर जेके ग़ैर मुस्लमान, उहो अमेरिका में उन्हनि जो इहो सर्च थियो त इहे जेके रॻूं जान जे हेठां आहिनि, खणी जेके पेट ते आहिनि या टंगुनि ते आहिनि या मथे ते आहिनि या कहिड़ो बि जेको हेठो हिसो जेको अचे थो, उनजे मथां वॾो वज़न थो थिए। इंसान जो वज़न आहे 50 किलो, 60 किलो, 70 किलो, 80 किलो, जेतिरो बि। इहे चमड़ी जेके आहिनि ख़तमु थी वञे ऐं उहा अछी थी वञे, थोरो पहिरें टाइम जे लाइ अछी थींदी, छो जो उस कान थी अचे, हुनखे गर्माइश कान थी अचे ऐं अंदरियों खून बि कोन थो हले। पोइ इहा अछी थी पोइ आहिस्ते आहिस्ते नरम थी वेंदी, नरम थियण खां पोइ ही बदबू थी ऐं ख़तमु थियण ते थींदी, बदबू थी ऐं ख़तमु थियण ते थी। त इंसानु जेको ज़िंदा आहे ठीकु आहे, त अलाह ताला तोखे ॾिस, तूं मूंखे राति जो सुम्हूं था त ॾिसंदे 2 दफ़ा 3 दफ़ा इंसानु लेटे थो ख़ुदि बि ख़ुदि, तूं निंड में आहीं, मां बि निंड में आहियां,
पर सुते सुते पोइ निंड में ॾिसंदे त वरी माण्हू खाॿे पासे खां साॼे पासे थो लेटे, वरी उते 2 कलाक 3 कलाक वरी ॾिसंदे सिधो थी थो सुम्हे। हाणे इहो तूं सोच दिलि सां त तोखे केरु थो लेटाए, तूं त निंड में, तूं हिन जहान में कोन्हे, पर तोखे केरु थो लेटाए, केरु थो तोखे इहो अमल तोखां वठे। तुंहिंजो इहो ख़ालिक मालिक जेको आहे, जेको तोखे लेटाए बि थो त तुंहिंजी जान सुकी न वञे, तुंहिंजी जान ख़राब न थिए, छो जो हिन पासे जे मथां तूं साॼे पासे सुतो हुई त उहे हेठां चमड़ी जेकी आहे मरी वई, तो सॼो हुन ते वज़न अची वियो 30 40 50 किलो, त हाणे उहो नथी सही सघे, रगूं बंदि थी वियूं, त उहो चमड़ी ख़राब थियण ते थिए थी। त हाणे वरी अलाह साईं पंहिंजी कुदरत सां तोखे लेटाईंदो त भल सिधो थी सुम्ह। तूं निंड में हूंदे अलाए कहिड़ा ख़्वाब पियो ॾिसंदे, पर ॾिसंदे वरी सिधो थी सुम्हंदे, वरी थोरो तरसी ॾिसंदे वरी खाॿे पासे वरंदे, तोखे केरु थो वराए। इहो त इंसानु कॾहिं को सोचियो न मूंखे निंड में केरु थो वराए, कहिड़ी मशीन आहे या कहिड़ी टाइम रखियल आहे हुनजो, या कीअं थो इंसानु लेटे। इहो हिन अलाह ताला क़ुर में चयो त इहो मौजिज़ो आहे, इहो मौजिज़ो आहे इंसान जो, अलाह जो करम, अलाह ते फज़ल। इहो करम हर मख़लूक ते अलाह साईं पैदा कयो आहे, इंसाननि ते, पोइ मुस्लिम हुजे, काफ़िर हुजे, यहूदी हुजे, छा बि हुजे, सभिनि ते अलाह जो इहो करम आहे। त इहे अंग्रेज़ चवनि था त इंसान खे लेटणो थो पए, ऐं जेके इंसान जेके चवनि था त कोमा में हूंदा आहिनि या अस्पताल में ICU में हूंदा आहिनि, त उन्हनि खे ताक़त न हूंदी आहे जो जंहिं जॻह ते सिधा सुता पिया हूंदा आहिनि, सिधा सुता पिया हूंदा आहिनि 10 कलाक 8 कलाक, पोइ उन्हनि खे डॉक्टर नर्सूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे वरी पासो वारा सुम्हारींदा आहिनि त हेठि चमड़ी जेकी आहे उहा मरी न वञे, उहा ख़तमु न थी वञे। वरी 5 6 कलाक हुनखे छॾे वरी नर्सूं खाॿे पासे हुनखे लेटाईंदियूं आहिनि, छो जो कोमा में आहिनि या ICU में आहिनि, हुननि खे ताक़त न आहे। हिननि अंग्रेज़नि इहा सर्च कयो त इंसान खे, असांखे हाणे ख़बर पई आहे 40 45 साल अंदरि, त डॉक्टर जेके आहिनि उहे उन्हनि खे ख़बर हूंदी, छो यूनिवर्सिटी में पढ़िया आहिनि, त इंसान खे लेटणो लाॻीतो हिकिड़े पासे ते न आहे, छो जो चमड़ी ख़राब थी वेंदी, जे 2 ॾींहं 3 ॾींहं न चुरियो उनखे उते जान में कीड़ा पइजी वेंदा, अछी जान थी सफ़ा अछी, जीअं न का सड़ी पवंदी आहे, या पाणी में घणो इंसानु विझंदो आहे त ॾिस चमड़ी कीअं थी वेंदी आहे, त उहा चमड़ी अछी थी वेंदी। अछी थियण खां पोइ उनखे छा थो थिए, उहा जान में जंहिंमें खून अंदरां हलंदो चलंदो हो त उहा ज़िंदा आहे, पर जे घणो वज़न अञा बि ॾींहं 2 सुतो त उहा चमड़ी मरी वेंदी, उहा छणण ते थी वेंदी, जीअं न सफ़ा अछी थी ऐं छणी वेंदी, त उहा पोइ उनखे जीत जणो या छणण ते देरि कोन थींदी। तंहिंजे करे ई अंग्रेज़ छा था चवनि त इंसान खे, असांखे इहा ख़बर पई आहे त ही जेको इंसान जी जान आहे सफ़ा नाज़ुक आहे, हिनखे 5 6 कलाकनि खां पोइ लेटणो थो पए, त ॾिसो त जान खे इहा जेके हिननि हाणे ग़ैर मुस्लमाननि साइंसदाननि हिननि खे हाणे ख़बर पई इन शइ जी, असांजे मुस्लमाननि जे आलमनि हुननि खे चयो त असांखे क़ुर में इहा शइ अॻे ई लिखियल आहे, असांखे त इहा का नज़र में बि कान्हे, त हीउ बि को हिकिड़ो मौजिज़ो आहे अलाह जे तरफ़ां। अलाह साईं चए थो वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ात शिमाल, अलाह जो हुननि जो ॾेखारियो त असांजे क़ुर में लिखी पई आहे 1400 साल अॻु में, त इंसान छो अलाह साईं असांखे ॿुधायो त हिनखे मां इंसान खे सुता पिया आहिनि का जेके जबल में अंदरि गार में काफ़ में सुता पिया आहिनि, त हिननि खे मां साॼे पासे लिटायां थो, खाॿे पासे लिटायां थो, इन जो ज़िक्र करण जो फ़ाइदो कहिड़ो, या तोखे मूंखे ॿुधाइण जो फ़ाइदो कहिड़ो। 1400 साल गुज़री विया आहिनि, हीअ त आख़िरी 100 साल जेको आहे उन में इंसान खे ख़बर पई, पर अॻ में जेके माण्हू हुआ उन्हनि खे कहिड़ी ख़बर हूंदी, त इन शइ जो फ़ाइदो छा आहे, अलाह साईं असांखे छो ॿुधायो त हिननि खे मां साॼे पासे बि लिटायां थो, खाॿे पासे बि लिटायां थो। पर उहे मुस्लमान जेके अॻ में बि हूंदा, नबी करीम खे सहाबनि खां वठी यको, त उहो चवंदा आमन, असांजे क़ुर ते सॼे ते यकीन आहे, का लफ़्ज़ बि वधीक न आहे, को लफ़्ज़ बि फालतू न आहे, को लफ़्ज़ गैर फ़ाइदे वारो बि न आहे। अलाह चयो आहे के शयूं उन्हनि सम्झियूं, के शयूं उन्हनि खां पोइ 100 साल खां माण्हुनि सम्झियूं, के शयूं हींअर असीं बि था सम्झूं, के शयूं असां खां पोइ अञा बि 100 साल 200 साल जेके माण्हू ईंदा उहे क़ुर में सम्झंदा, छो जो नबी करीम चयो त मुंहिंजो मौजिज़ो क़यामत ताईं हिकु अलाह जो कलाम अथव, इन जा मौजिज़ा खुलंदा वेंदा, अञा बि ख़ल्क़ ईंदी त उहे सम्झंदा वेंदा। त ॾिसो त हींअर असांखे ख़बर पई आहे त इंसान जो लेटण बि ज़रूरी आहे ऐं उस बि ज़रूरी आहे। अलाह साईं हिनखे चयो त सुबुह जो बि हुननि खे सिज जो तओ ॾींदोसि, वरी शाम जो बि हुननि खे तओ ॾींदोसि, छो हींअर डॉक्टर चवनि था इंसान खे जे विटामिन्स दाल जान में ख़तमु थी वेंदी,
न हूंदी त इंसान खे वॾियूं तकलीफ़ूं बीमारियूं थियूं पैदा थियनि। छाजे लाइ? छो जो विटामिन दाल ख़तम थी थिए, तंहिंजे करे उस जी विटामिन दाल ज़रूरी आहे। उस ते माण्हू ईंदो त हुनखे जान सही रहंदी। मक़सदु आहे त हीअ मौजज़ा अलाह जा इंसान ॿुधे ऐं सम्झे ऐं हिन ते ईमान वधाए। अलाह ताला क़ुर में असांखे ॿियो बि ज़िक्र कयो त जेॾीमहिल यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छी खाई वई हुई ऐं उहो पेट में 3 ॾींहं उन मच्छी में हो अंदरि, त उहे उन 3 ॾींहंनि खां पोइ जेॾीमहिल उहो मच्छी में अंदरि पेट में सफ़ा अछो थी वियो, त अलाह साईं जेॾीमहिल हुन मच्छी खे हुकुम कयो त हिनखे ॿाहिरि कढ, त जेॾीमहिल ॿाहिरि कढियो त हुनजी जान उस कान लॻी त अछो थी वियो सॼो। छो जो हुनजी चमड़ी जेकी अछी थी वई, त पोइ अलाह साईं हुनखे ॿाहिरि जेॾीमहिल कढियो त अलाह ताला हुकुम कयो त हुन हिकिड़े यक़्तीन कद्दू जी वल जेकी आहे उहा हुनजे मथां उन ढके छॾींसि, मथां हिनखे मखियूं वेहनि जा हिनखे जीत ॼणा खाइनि। त अलाह साईं क़ुर में चए थो अंबतना अलैहि शजरतम मिन यक़्तीन, इहा सूरत साफ़ात में पहिरीं ॿी आहे। त अलाह साईं चयो त उनजे मथां कद्दू जी वल उहो पैदा करे छॾी, कद्दू जी वल जेके उन जेके पन हूंदा आहिनि सफ़ा वेकिरा हूंदा आहिनि ऐं उनखे जीत ॼणा लहिराईंदा आहिनि उन पन खां। त हू छाजे लाइ उनजे मथां आहे? त हिन खे बचाए, हिन जी जान जेसिताईं उस ते गरमाश ते वरी पकी थिए। 3 ॾींहं हिन सिज न ॾिठो, मच्छी जे पेट में हो, त बीमारियूं ऐं जीत ॼणूं हिनखे वठंदियूं। तंहिंजे करे अलाह ताला हिन जे मथां कद्दू जा वण जे पन मथां रखी छॾिया त हिन जी जान जेसिताईं वरी पकी थिए। ॾिसो इहे सभु मौजज़ा 1400 साल अॻु में आहे। साइंसदान डॉक्टर हाणे था असांखे इहे सभु शइ मौजज़ा ॿुधाइनि, त असांखे केॾो इहो पढ़ण में सम्झण में वॾो ईमान वधंदो। अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इहो ईमान असीं क़ुर पढ़ूं ऐं ईमान आणियूं ऐं ईमान वधे। त हिते थोरो असांखे किसो हिकिड़ो अचे थो त इंसान किसनि मां ईमान वधे थो। त हिकिड़ो ताबई हो, हिकिड़ो सलफ़ सालिह मां हूंदो, दाऊद इब्न अबी हिंद। अहिड़ो इबादत में गुज़ार हूंदो जो पाण सुबुह जो निकिरंदो कमुकार ते, पंहिंजो खाधो मंझंदि जी घर वारी ठाहे ॾींदी हुयसि खणी वञ, खणी वेंदो हो, पोइ रस्ते में कंहिं ग़रीब खे ॾेई छॾींदो त हीउ खाए। ग़रीब हिनखे रोज़ो हूंदो हो, पंहिंजे घर वारनि खे बि न ॿुधाईंदो त मूंखे रोज़ो आहे। किताबनि में लिखनि था त इहो इहो एॾो इबादतगार हो, कंहिंखे ॿुधाईंदो कोन हो त मूंखे रोज़ो आहे। सुबुह जो खाधो खणी निकिरंदो पंहिंजे कमकार जे लाइ, रस्ते में कंहिं ग़रीब खे खाधो ॾेई खाराए पोइ पंहिंजे थां वरी दुकान ते खणी वेंदो हो। कान खर्राज़न, हीअ पोइ दर्ज़ जेको कमु कंदो ईअं, पोइ उते सॼो ॾींहुं कमु कंदो, पोइ शाम जो मोटींदो घर त वरी घर पोइ फितर कंदो, मानी खाईंदो पंहिंजे घर वारनि सां। हुनजे लाइ रोज़ो छुअण जी हूंदी ऐं हुन लिखे त इहे इशा जी मानी थो खाए। एतिरो इहो दाऊद इब्न अबी हिंद अलाह जो बुज़ुर्ग 40 साल ईअं हुन कयो, कंहिंखे घर वारनि खे ख़बर न हूंदी। पोइ जेॾीमहिल हू फौत थी वियो त हुनखे ॿुधाईंदा त इहे सुबुह जो जेको खाधो खणी ईंदो जेके उन्हनि जे औलाद खे ॿुधाइनि, इहे 40 साल जेको तव्हां खाधो घरां खणी ईंदो कंहिं ग़रीबनि खे खाराए छॾींदो, हीअ रोज़े में हूंदो। असां उते कमुकार में को पाणी पीतो, कंहिं का शइ खाधी त हीअ न खाईंदो हो ऐं चए तव्हां वटि शाम जो तव्हां वटि रोज़ो छॾींदो हो। त ॾिसो सलफ़ सालिह मां असांखे छा फ़ाइदो थो मिले। केॾी इबादत गर हा पर पंहिंजी इबादत लिकाईंदा। छाजे लाइ? अलाह खे प्यारी इबादत उहा हूंदी आहे जेकी इंसान लिकाए करे ऐं ख़ुफ़िया हुजे। असां हींअर थोरो बि ख़ैर जो कमु कयूं था, सॼी दुनिया खे था ॿुधायूं भाउ असां हीअ अमल कयो, हीअ बि कयो, हीअ बि कयो, त इहो हिकिड़ो वॾो ख़तरनाक शइ आहे। इन जे करे शायदि असांजो अमल अलाह वटि क़बूल न थिए। छो? असीं रियाकारी में था मरूं। असां चऊं था वाह वाह माण्हू चवनि, असां इहो चऊं था त यार माण्हू चवनि ॾिस केॾो नेक आहे, केॾो भलो आहे, केॾो आलिम आहे, केॾो तालिब इल्मु आहे, केॾी ख़बर अथसि। इहो असां चाहियूं था न, त अलाह ताला थी सघे असांजो अमल क़बूल ई न करे, छो जो असां हिकिड़ी रियाकारी कई। ऐं सलफ़ सालिह ॾिस 40 साल रोज़े में हूंदो ऐं कंहिंखे न चयुसि मूंखे रोज़ो आहे, या कंहिंखे ॾींदासीं का खाइण जे लाइ त दाऊद इब्न अबी हिंद त न खाईंदो, चवंदो न न बसि माण्हू खे ख़बर पइजी वेंदी त हीउ कॾहिं न खाए थो ॾींहं जो, त इन जो मक़सदु आहे त हीउ सॼे रोज़े में आहे। मौत खां पोइ इहो किसो हिन में माइटनि खे ख़बर पई, पोइ हुननि माण्हुनि खे ॿुधायो, पोइ जेकी कातिब आहे उन्हनि लिखियो। सो अलाह ताला असांखे तव्हांखे इहा बि तौफ़ीक़ ॾिए त जेकी बि शइ असीं अमल सालिह कयूं त उहो लिकायूं, रियाकारी खां बचूं। जो अलाह खे 3 शयूं वणंदियूं आहिनि, अल अब्द तक़ी अल नक़ी अल ख़फ़ी। अलाह जो बंदो, अलाह उनखे चाहींदो, उनखे भाईंदो आहे
जेको तक़ी हूंदो मुतक़ी हूंदो हर गुनाह ग़लति शइ खां परहेज़गार कंदो परे रहंदो। तक़ी ऐं नक़ी पाक हूंदो हर शइ में ग़लति शयुनि खां ग़लति चवण खां ग़लति लफ़्ज़नि खां पाक हूंदो नक़ी वल खफ़ी आख़िरी जुमिलो वल खफ़ी लिकी कमु कंदो असां वांगुरु न त सभिनी खे ॿुधाईंदासीं हीअ कमु कयासीं हीअ कमु कयासीं हीअ बि कमु कया असां पंहिंजा गुनाह पाण बि असीं पंहिंजा अमल पंहिंजा पाण बि था तबाह कयूं। तो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए त इन शइ खां असीं बचूं। अलाह क़बूल करे असांजा तव्हांजा अमल जेके लिकाए कयूं। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.